पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। हाणे असां जेको सो 13 सिपारे ते सूरत रात ते पहुता आहियूं। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अलिफ मीम रॉ, तिल्क आयातुल किताब वल्लज़ीना उन्ज़िला इलैका मिन रब्बिकल हक़ वलाकिन अक्सरन नास ला युमिनून। अल्लाह ताला असांखे सम्झाइण जे लाइ आसान ज़बान सां चवे थो, तिल्क आयातुल किताब। हे जेके हींअर तव्हां आयतूं ॾिसो था स्क्रीन ते अचनि थियूं, चए थो हिन क़ुरान जूं आयतूं आहिनि। वल्लज़ी उन्ज़िला इलैका मिन रब्बिकल हक़, ही क़ुरान पाक अल्लाह ताला फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हांखे ही क़ुरान तव्हां ॾे नाज़िल कयो आहे हक़ सां, छो त ही कोर्स जो किताबु आहे। तुंहिंजी उम्मत हिन मां पेपर ॾींदी ऐं ॾिए वेठी। वलाकिन अक्सर नास ला यूमिनून, पर माण्हू आहिनि अंधा आहिनि ऐं उन्हनि खे इहा ख़बर नथी पए त असीं अलाह जो खाऊं, अलाह जा मेवा खाऊं, हींअर कतरूं था खाऊं, शरबत था पियूं, पर जंहिं असांखे पैदा कयो आहे उहो असांजो इम्तिहान पियो थो वठे। ही कोर्स ॾिनो अथसि अक्सर नास ला यूमिनून। हिते इन जी माना आहे त अक्सर नास जेके अलाह खे कोन था मञनि उहे त ईमान कोन था आणनि, पर जेके असांजा मुस्लमान आहिनि उनखे इन ॻाल्हि जी घटि ख़बर आहे या कन टार था कनि। अलाह फरमाए थो, अल्लाहुल्लज़ी, चए थो तव्हां अलाह जी कुदरत ॾिसो न, रफ़ समावात बग़ैर अमदिन तरौनहा, चए थो हे जो आसमान में हेॾा वॾा चंड तारा सिज बीठा आहिनि त इन ते को ठुल्हो अथनि जंहिं तव्हां का शइ बीहारे, हे गुलदस्तो नंढड़ो मथे हवा में बीहारे ॾेखारियो। चए थो इन्हनि में को ठुल्ह कोन्हे, कीअं बीठा आहिनि। सुमस्तवा अलल अर्श, पोइ पंहिंजे अर्श ॾे तवजह कयईं। सख़र शम्स वल कमर, ऐं तव्हांजे लाइ नौकिरीअ में लॻाए छॾियईं चंड ऐं सिज खे। कुल्ली यजरीले अजले मुसमा, पंहिंजे आर्बिट में हलनि था, ऐं आख़िरी को टाइम ईंदो जो इन्हनि जो इहो सिलसिलो ख़तमु थी वेंदो। याने अलाह ताला फरमाए थो, ॾिसो हाणे बीठा आहिनि न, हाणे सिज जे चौधारी फिरनि पिया था, इहे कीअं बीठा आहिनि। असां हाणे हिकिड़ी धरतीअ ते वेठा आहियूं, हीअ टेबल बि उन धरतीअ ते आहे। हाणे असां हिन टेबल खे मथे हवा में नथा कयूं, एॾी वॾी शइ हवा में बीठी आहे। इहो ई त अलाह साईं असांखे सम्झाए थो त इहा ज़मीन जेका आहे सिज जी चौधारी फिरे थी, जंहिंमें मौसम थियनि था ऐं पंहिंजे चौधारी जेको फिरे थी ॾींहं राति थिए थी। अलाह फरमाए थो, युदब्बिरुल अम्र, सॼा फ़ैसिला अलाह थो करे त ज़मीन कहिड़ी स्पीड सां फिरे, असांखे पुट ॼमे धीउ ॼमे, मां अलाह खां का दुआ घुरां त उन जो डिसीशन पाण थो करे। हाणे उनजी पंहिंजी टेक्नोलॉजी आहे न, जंहिं एॾो निज़ाम ठाहियो आहे उनजो अहिड़ो को कंप्यूटर को सॉफ्टवेयर हूंदो जो सभिनी शयुनि खे ॾिसे वेठो, ऐं ईअं थो ॾिसे कंहिं हिकिड़े माण्हूअ जे दुआ खे, ॼण को ॿिया माण्हू आहिनि ई कोन, रुॻो अकेलो अलाह उनखे वेठो ॾिसे। इहा आहे अलाह जी टेक्नोलॉजी। युफ़सिल आयात, चए थो क़ुरान शरीफ़ खे असां तव्हांखे तफ़सील करे ॿुधायूं था। लअल्लकुम बिलिक़ाए रब्बिकुम तूक़िनून, तव्हांखे अलाह ते अलाह जे मुलाक़ात जो यकीन अची वञे त हेॾो वॾो रब एॾी वॾी काइनात हलाए थो, तंहिंजे करे असांखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे मुंहुं दर छॾियो पिनी कोह विया। असांखे कहिड़ी ज़रूरत पई ॿियनि दरनि तां वञी पिनऊं, जॾहिं की अलाह ताला असांखे साह जे रग खां वेझो आहे। हुवल्लज़ी मद्दल अर्द, चए थो हिन ज़मीन खे इहा शेप कंहिं ॾिनी आहे, अलाह ॾिनी आहे। पोइ जअल फ़ीहा रवासी, वरी उन में पहाड़ छो लॻाया अथई, उहा अनहार, वरी उन में नहरूं कयूं अथई। ॾिसो न, ज़रे घटि हर इलाइक़े खे नहर मिले थी, सवाइ मिसाल तौरु पंहिंजो अफ़गानिस्तान खे बि नहर मिले थी, त हर इलाइक़े खे नहरूं मिलनि थियूं पंहिंजूं। हाणे असांजी रिवर इंडस आहे, सिंधू नदी आहे, इहा अचे थी कश्मीर खां थींदी हेसि ताईं वञे थी। वरी उहो जेको सो गंगा आहे इन्हनि जी हिंदुनि वटि, हर खे इहे नहरूं मिलनि थियूं त जीअं उन इलाइक़े जा माण्हू खेती ॿाड़ी करे सघनि। पोइ वमिन कुल समरात जअल फ़ीहा ज़ौजैन निस्नैन, ऐं हर जिन्स में माना मर्द ऐं औरत जो, यानी जेकॾहिं फ्रूट बि आहे त उन में उनजो जेको आहे सो इहो कॉन्सेप्ट रखियलु आहे। कतल आहे, नर आहे, उन में मादी आहे, हर शइ में चए थो मां डबल रखियो आहे। युक्शिल लैल नहार, ऐं पोइ वरी जेका असां राति खे ॾींहुं ढके थी छॾे। इन फी ज़ालिकल आयात लिक़ौमी यतफ़क्करून, जेके ज़हीन माण्हू सियाणा माण्हू आहिनि, इन में अलाह जी निशानी खे नज़र कान थी अचे त अलाह ताला हे कीअं पियो थो सॼो कमु करे। वल अर्द, वरी थो सेखारे अलाह साईं, चए थो हिन ज़मीन ॾे निहारियो। कितन मुतजाविरातुन, चए थो ज़मीन ॻंढी पई आहे न,
व जन्नातुनि मिन अनाबिन, उन ॻंढियल ज़मीन में हिकिड़ी जाइ ते तव्हां हणो था अंगूरनि जो वल, व ज़राउन, वरी ॿियूं ज़रात आहे, व नखीलुनि, वरी खजियुनि जा वण था हणो, सिनवानुनि वग़ैरह सिनवानुनि, ऐं उहे सिधा आहिनि न, युस्का बिमाइन वाहिद, ऐं इन्हनि खे पाणी साॻियो थो मिले, ज़मीन साॻी, मिटी साॻी, पाणी साॻियो। हिकिड़ो वणु अंब जो हिते हणूं था, हिते लीमे जो वणु हणूं था, पोइ छा थो थी वञे? नुफ़द्दिलुल बाद अला बादिन फिल अकिल, के शइ तव्हांखे वधीक वणे थी, के शइ घटि वणे थी इन्हनि जो। हालांकि अलाह थो चए त हिक ॿिए खां मां हुनखे फ़ज़ीलत यानी हुनखे वधीक सुठो कयो आहे, पर हक़ीक़त में हर शइ बहितर आहे, रुॻो मुंहिंजी तबियत आहे। मिसाल तौरु मूंखे सूफ़ घटि वणंदा आहिनि, मूंखे गिदरो ॾाढो थो वणे, ऐं मूंखे जेको आहे सो वंगा ॾाढा था वणनि। हाणे मूंखे गिदरो अंब खां बि भलो थो लॻे, उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। फ़ इन फ़ी ज़ालिक लआयात लिक़ौमी यअक़िलून, चए थो अकुल वारनि माण्हुनि लाइ इहा निशानी आहे त हिकिड़ी मिटी हिकिड़ो पाणी, तव्हांखे मां ॾियां अटो ऐं तव्हांखे ॾियां खंडु, मां तव्हांखे चवां त जेको आहे सो अटे ऐं खंड खे मिलाए ऐं तव्हां जेको आहे सो अचार ठाहे ॾेखारियो, कोन थींदो। अलाह ताला करे वेठो, साॻी मिटी साॻियो पाणी, इन मां हर शइ मुख़्तलिफ़ कढे वेठो। इन तजब त चए थो त रसूल जेकॾहिं तव्हांखे अजब बि करिणो आहे, तव्हांखे थो अलाह से चए जेकॾहिं तव्हांखे कंहिं ॻाल्हि ते अजब थियणु खपे न, त हिन ॻाल्हि ते अजब कयो। कहिड़ो? अजबुन कौलहुम, इन्हनि माण्हुनि जे इन गुफ़्तगूअ ते अजब कयो। ऐज़ा कुन्ना तुराबन इन्ना लफ़ी ख़ल्क़िन जदीद, त चवंदा मरी वेंदासीं त पोइ वरी क़बर मां नवां थी उथंदासीं न। चए थो इन ते अजब कयो इन्हनि ते, छो? उलाइक लज़ीन कफ़रू रब, छो त अलाह खे मञनि ई कोन था काफ़रनि। उलाइक अग़लाल फ़ी अनाक़िहिम, इहे ॻीचीअ में पवंदी रसी। उलाइक असहाबुन नार, इहे जहन्नमी आहिनि, हुम फ़ीहा ख़ालिदून। छो त ॻाल्हि आहे त अलाह ताला जेके आहिनि से हिकिड़े मोल ज़मीन खे जहिड़ो करे थो छॾे, त चए थो जेके से मरंदासीं त उथी कोन। इहो अजब इहो आहे इन्हनि माण्हुनि खे। अलाह फरमाए यस्तअजिलूनक बिसय्यत क़ब्ल हसन, इहे माण्हू चवनि था त बुराईअ जी तकड़ था कनि नेकीअ खां बि अॻे, माना देरी कोन था कनि। वक़द ख़लत मिन क़ब्लिहिम मुसलात, अहिड़े क़िस्म जी तबियत जा माण्हू अॻु में बि पैदा थी चुका आहिनि। इन रबक ज़ू मग़फ़िरतन लिनास अला ज़ुल्महिम, हे माण्हू ज़ुल्म था कनि, तॾहिं बि अलाह ताला चए थो त मां हुननि सां मग़फ़िरत जो मामिलो करणु चाहियां थो। बाक़ी जे न मुड़ंदा, इन रबक लशदीदुल इक़ाब, त अलाह जी पकड़ बि सख़्तु आहे। यक़ूलुल लज़ीन कफ़रू, काफ़र छा था चवनि? लौला उनज़िल अलैहि आयतुन मिन रब्बी, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मौजज़ो छो नथो अचे? हाणे ॿुधायो, हे क़ुर खां वधीक कहिड़ो मौजज़ो आहे? त चवंदा न हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे जेको आहे सो मोल जहिड़ा कंदा, त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआ जहिड़ा करे ॾेखारे, या ईसा अलैहिस्सलाम जी लठ हुई जंहिंसां जेको सो चश्मा बही निकिरंदा हुआ ऐं नांग थी वेंदी, अहिड़ो मौजज़ो करे ॾेखारे। त अलाह ताला जवाब में चए थो इन्नमा अंत मुंज़िरुन वलिकुल्लि क़ौमिन हाद, रसूल तव्हां त हिननि खे ख़बरदार करण वारा आया हो, बाक़ी हर क़ौम लाइ असां हादी मुक़ररु मोकिलिया हुआ, हर क़ौम खे सम्झाइण जे लाइ नबी ऐं हादी ऐं रसूल मोकिलिया आहिनि। अल्लाहु यालम, हाणे चवनि था न त अलाह साईं कीअं मुर्दा उथारींदो, अलाह तो जवाबु चए अल्लाह यालम मा तहमिल कुल उनसा, जॾहिं बि कंहिं मोनस खे या कंहिं औरत खे मादीअ खे पेट थिए थो, त अलाह ॼाणे थो त हिन जो पेट में छा पियो थो ठहे। वमा तगीज़ुर अरहाम वमा तज़दाद, चाहे उहो जिस्म उनजो पेट में उहा शइ घटि थिए थी या वधे थी, वधंदी त माना ॿारु ॼमंदो, घटि थिए थी त माना इहो एबॉर्शन थी वेंदो। व कुल शयुनि इंदहू बिमिक़दार, अलाह चए थो हर शइ मापियल आहे अलाह वटि, त हींअर हीअं थो थिए, हींअर हीअं थो थिए, हीअं थो थिए। आलिमुल ग़ैब शहादत, अलाह ताला ग़ैब खे बि ॼाणे थो, हाज़िर खे ॼाणे थो। अल कबीरुल मुतआल, अलाह वॾो ऐं हुनजो शान ऊचो आहे। सवाउन मिनकुम, अलाह चए थो त मुंहिंजे आॾो तव्हां हिकु जहिड़ा हो, मन असर अल कौल बमन जहर बि, जेको हिकिड़ी ॻाल्हि खे लिकायो वेठो आहे, ॿियो वात सां कढे थो, मां ॿिन्ही खे ओतिरो ई थो अंडरस्टैंड करे वञा। अलाह चए थो जेको हिकिड़ो ॻाल्हि खे लिकाए थो या कंहिंसां सुसपुस थो करे या दिलि में ई रखियो वेठो आहे, ऐं हिकिड़ो वात सां वात ते आणे थो, त चए थो मुंहिंजे लाइ इन्हनि जी इंफॉर्मेशन हिकु जेतिरी आहे, माना हुनखे बि मूंखे ख़बर आहे त छा वेठो सोचे या छा वेठो सुसपुस करे। ऐं हीउ जेको ॾाढियां ॻाल्हाए थो, त चए थो वमन हुअ मुस्तख़िफ़ुम बिल्लैल व सार बिन नहार, ऐं भली उहो राति जो लिके या ॾींहं जो कमु करे, अलाह जे लाइ ॿई बराबरि आहिनि। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह है भली कार। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमान। सूरतुर राद जी आयत नंबर जेको सो 11 ते पहुता आहियूं। अल्लाह फरमाए थो न, जे पोइ जेको मां पोइ वरी सिलाई ॾाणियां त अल्लाह फरमाए थो त सवाउ मिनकुम मन असरल कौल व मन जहर बिही व मन हुआ मुस्तखिम बिल्लैल व सारिबुम बिन्नहार। चए थो चाहे राति जो लिके ॾींहं जो घुमे, दिलि में रखे ज़ाहिर करे, मुंहिंजे लाइ ॿई बराबरि आहिनि। छो त हुनजी अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जो हुन 100% इंसान जी इंफॉर्मेशन मिली थी वञे, चाहे वात सां थो ॻाल्हाए चाहे दिलि में थो रखे। अॻिते चए थो लहू मुअक़िबातुम मिन बैन यदैहि मिन ख़ल्फ़ी यहफ़िज़ूनहुम। चए थो उन्हीअ खां अलावा मां हर इंसान जे लाइ सपोर्ट करण लाइ फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि, जेके अॻियां पोयां हुन सां गॾु हलनि था ऐं जी हिफ़ाज़त कनि था मिन अमर अल्लाह जे हुकुम सां। यानी छा मतिलबु इन जो आहे, हे जेके नंढड़ा पेर आहिनि न असांजा, इन ते असां बीही हलण जा बि लाइक़ु कोन्हियूं। मुअल माण्हूअ खे तव्हां नंढनि पेरनि ते बीहारे सघो, मुअल माण्हूअ खे बीहारण जे लाइ तव्हांखे हुनजा पेर हेतिरा उठ जहिड़ा ठाहिणा पवंदा ऐं सिधा तॾहिं वञी बीहे मुअल माण्हू। असीं कीअं था हलूं हिननि पेरनि ते, उन खां पोइ अलाए केतिरा हादसा थियनि था, अलाह बचाए थो। जेसि ताईं मुंहिंजे मौत जो टाइम मुक़ररु अचे नथो, तेसि ताईं मूंखे मौत न ईंदो, छो त मुंहिंजी हिफ़ाज़त लाइ फ़रिश्ता चौधारी बीठा आहिनि, तव्हांजा बि। इहो अलाह जो तव्हांजे मथां अहसान आहे, धरतीअ ते तव्हांखे हलाए थो, ॾाकण था, लहो था, चढ़ो था, कयो था। इहे फ़रिश्ता आहिनि तव्हां सां गॾु, जेके तव्हांखे इन लाइ बचाइनि था छाकाणि त अञा तव्हांजे मौत जो वक़्तु न आयो आहे। मिन अमर लाइ इहो अलाह जे हुकुम सां इहो कमु कनि था, पंहिंजी मर्ज़ी सां कोन था कनि। इन अलाह ला युग़य्यिरु मा बि क़ौमिन। अलाह जेकॾहिं कंहिं क़ौम खे नेमत ॾींदो आहे न, त चए थो मां इहा नेमत न फुरींदुसि। या कंहिं क़ौम खे ज़लील कंदो आहे, तबाही कंदो आहे, जीअं अॼुकल्ह जीअं पाकिस्तान जी आहे, छा हालत आहे पाकिस्तान, न पाणी थो मिले, न असांखे अटो थो मिले, अटे में 8-8 10 माण्हू मरी था वञनि, पर जेके वेठा आहिनि वॾनि पोस्टुनि ते, उन्हनि जे लहे ॾिसो वॾनि पराडोन में घुमनि पिए था ऐं मुंहुं ॿरेनि पिए थो, खाई माल जेको सो मुंहुं ईअं ॻाढ़ो थी वियो अथनि, ग़रीब मरनि पिए था। हाणे ॿई सूरतूं आहिनि, जेकॾहिं अलाह कंहिं क़ौम खे इज़त ॾिए ऐं इनाम ॾिए ऐं सुख ॾिए ऐं पंहिंजो आसूदगी ॾिए त उहा बि न मटाईंदो आहे। पर जेकॾहिं कंहिं क़ौम खे को ज़लील करे तकलीफ़ ॾिए त पोइ उहा बि कोन मटाईंदो, हता युग़य्यिरू मा बि अनफुसिहिम, जेसिताईं माण्हू पाण न मटिजनि। हाणे पाण मटण जो कहिड़ो, हाणे रमज़ान शरीफ़ हले पियो थो, पहिरीं त माना कयो क़ुर जी, उन खां पोइ तव्हां इहो अलाह सां वाइदो कयो त असीं कूड़ न हणंदासीं, रिश्वत न खाईंदासीं। पोइ ॾिसो त कीअं था हुकुमरान तव्हांखे भला मिलनि, ॾिसो त तव्हांखे ऑफिसर पोइ कीअं नथा भला मिलनि। छो त अलाह साईं फरमाए थो अॻिते वइज़ा अरादुल्लाह बि क़ौमिन सूअन, जेकॾहिं अलाह कंहिं क़ौम सां बुराईअ जो जेको आहे सो फ़ैसिलो करे थो, फला मरद लहू, त उन्हनि खे उनजो को भरझलो कोन्हे, वमा लहू मिन दूनिही मिन वाल, उनजो को बि इन्हनि बचाइण वारो उन्हनि अलाह खां सवाइ ॿियो को कोन्हे को। तंहिंजे करे रसूल सल्लम फरमायो आहे त जेकॾहिं त मा मिनकुम मिन अहदिन इल्ला वक़द वकिल बिही करीनू मिनल जिन। चए थो हर इंसान सां अलाह ताला जेको आहे हिकिड़ो जिन मुक़ररु थो करे, शैतानी जिन। त पुछूं त या रसूल तव्हां सां? चई हा, मूं सां बि आहे, पर आननी अलही, पर अलाह ताला इन्हीअ जे मथां मुंहिंजे करे ग़लबो कयो आहे, असलम मुस्लमान थी विया, फला या मुनी इल्ला बिल ख़ैर, ख़ैर खां सवाइ मूंखे ॿियो कुझु कोन थो चए। पर असां त नबी कोन्हियूं रसूल, असांजो जेको जिन आहे असांखे हर वक़्तु दिलि में वसवसो कंदो, बुराई करो, कूड़ ॻाल्हायो, रिश्वत खाओ वग़ैरह कंदो। ऐं वरी ॿी हदीस में अचे थो त वरी अलाह ताला हिकिड़ो फ़रिश्तो बि असांजे मथां मुक़ररु कयो आहे, जेको असां सां गॾु हले थो ऐं असांखे नेकीअ जो हुकुम करे थो। हो शैतान चवंदो हीअं कर, यकदमि फ़रिश्तो चवंदो ईअं न कजांइ, हीअं नुक़सानु थिए, हीअं थींदो, कॾहिं ड्रिजा ॾींदो, कॾहिं अलाह जो ख़ौफ़ ॾींदो। अलाह फरमाए थो लहू दावतुल हक़, हीअ जेका अलाह ॾे तव्हांजो हलणु, अलाह जी जेको दीन जो कमु आहे, इहो दावत हक़ जी आहे। वलज़ीन यदऊन मिन दूनिही, अलाह खां घुरणु सच आहे, मालिक जेको आहे तव्हांजो उन खां घुरो, छो त सॼा पावर उन वटि आहिनि। हू पंहिंजा पावर कंहिंखे ॾिए ई कोन थो, हू सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे, उन खां सवाइ तव्हांखे केरु न ॾेई सघंदो। चए थो वलज़ीन यदऊन मिन दूनिही, चए थो अलाह खां सवाइ जिन खे बि तव्हां सॼो था, ला यस्तजीबून लहुम, उहे त तव्हांखे सॾ जो जवाबु बि कोन था ॾियनि। यानी तव्हां चवणु चाहियो था त ॿुधनि था पर गूंगा आहिनि। ईअं चवंदव कंहिंजे नाले, वठो कंहिं वलीअ जो नाले चयो साईं असांजे वलीअ जा, ॿुधे त थो पर आहे गूंगो, तॾहिं त जवाबु कोन थो ॾिए। न, बल्कि अलाह चए थो इन्हनि खे पावर आहे ई कोन तव्हांजे कमु करण जो, बल्कि तव्हांजा ॿुधनि ई कोन था त जवाबु किथां ॾींदा। ऐं ला यस्तजीबून लहुम बिशैइन, हिकिड़ी ज़री बि जवाबु कोन ॾींदा। इन जो मिसाल चए थो इल्ला कबासित कफ़ई इलल माए,
हाणे हिकिड़ो मिसाल तौरु पाणी जो गिलास हिते पियो आहे, हाणे चए थो अलाह साईं त हिनजो मिसाल ईंदी आहे त तव्हां हितां गिलास खां परे ईअं हथु था झलियो, दिल यबलो वफ़ा त अचो अवा पाणी हलिया हलिया मुंहिंजे वात में अचो, हलिया हलिया त मां पियां, मां उहो बि बारी ईंदो वात में तव्हांजे जेसिताईं गिलास में खणी वात ते रखंदव। अलाह फरमाए थो इहा ई ॻाल्हि आहे, जंहिंखे तव्हां चओ था त हलिया पाणी अचो 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 मुंहिंजे वात में अचो, कीअं अचे छाकाणि त पाणीअ खे उहो पावर ई कोन्हे जो उॾामी तव्हांजे अचे बुक में पए वरी तव्हांजे वात में वञे। साॻे नमूने सां रब चए थो जिन खे तव्हां सॼो था उनखे उहो पावर ई कोन्हे तव्हांजो कमु करण जो। वमा दुआ उल काफ़रीन इल्ला फी ज़लाल, इहे जेके सॾ कयो था इन्हनि खे दुआऊं घुरो था, इहे जेके आहिनि से ज़ाया थी वञनि, इहे कोन थियूं थियनि। वलिल्लाहि यस्जुद मन फिस समावात वल अर्द तौअन व करहन, अलाह खे जेके बि अलाह शयूं ठाहियूं आहिनि उहे सभई अलाह जे हुकुम में आहिनि, पोइ चाहे उनजी दिलि चवे थी नथी चए। मिसाल तौरु हाणे निमाज़ जो टाइम थींदो असर जो, हाणे मुंहिंजी दिलि चए थी हे मरीज़ थकिजी पियो आहियां, हींअर जेको सो टीवीअ ते प्रोग्राम करियां, काश हींअर थोरो सुम्ही पवां न कयां, पर न, मूंखे दिलि नथी चवे, पर अलाह जे हुकुम ते वरी मूंखे उथिणो आहे, जे वुज़ू न आहे त वुज़ू करे करिणो आहे। इहा ई अलाह ॻाल्हि थो करे त हिन काइनात में जेकी बि शयूं आहिनि उहे मुंहिंजे हुकुम ते हलनि थियूं, चाहे दिलि चवे न चवनि। व ज़िलालहुम बिल ग़दू वल आसाल, ऐं जी जेकी छाऊं आहिनि ॾींहं शाम जो उनखे जेको आहे सो छांव ॾियनि था। हे ॾिसो अलाह ताला जी सॼी काइनात अलाह जे मुठ में पई आहे, तंहिंजे करे जेको आहे सो सभु शयूं जे हुकुम ते हलनि थियूं। कुल मन रब समावात वल अर्द, जेकॾहिं तव्हां इन्हनि शिरक करण वारनि खां बि पुछिबो न जेके अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾनि था, त चवनि अलाह ॻाल्हि चए हेॾे आहे, हे जो तूं दुआऊं वेठो घुरी, इहो ॿुधाए त हिन ज़मीन आसमान जो पालणहार केरु आहे? चवंदो कुल अलाह, चवंदो बाबा अलाह साईं थो करे, यकदमि चवंदा। पर चईन कुल माना वरी पुछोनि अफ़तख़ज़्तुम मिन दूनी औलिया, पोइ तव्हां अलाह जे दर खे छॾे ॿियनि में आसरो लॻाए वेठा आहियो। ला यमलिकून लि अनफुसिहिम नफ़अ वला ज़रा, जेके पंहिंजे नफ़े नुक़सान जा बि मालिक न आहिनि, छो त इनजो जेको पंहिंजो दफ़्तरु आहे जेको कमु करे उहो क्लोज़ थी चुको आहे। हाणे ॾिसो न हिकिड़ो माण्हू वञे थो क़बर में, हाणे उनखे उनजे रूह खे सुबुह शाम जहनम जी टूअर था कराइनि जे नापास थियल आहे, पोइ छा दुआऊं कोन घुरंदो हूंदो अलाह साईं माफ़ी कर, अलाह साईं, उहो जहनम में वञी रड़ियूं कंदा आहिनि अलाह माफ़ु कर, सेकंड चांस ॾे, त माना पाण खे नफ़ो नथा ॾेई सघनि ऐं न को नुक़सानु करे था सघनि। साॻे नमूने सां हर इंसानु जेको हिन दुनिया छॾे वियो उनजो दफ़्तरु क्लोज़ थी वियो। हाणे जेकॾहिं मां उनखां घुरां मूंखे फ़ाइदो ॾिए, पहिरीं त पाण खे फ़ाइदो ॾींदो, छो त जन्नत में त 100 दर्जा आहिनि न। फ़र्ज़ु कर हिकिड़ो अलाह जो वली आहे 37 दर्जे ते, छा कोशिशि न कंदो त मां 38 दर्जे ते वञा या 40 दर्जे ते वञा? त अलाह चए थो पंहिंजे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि, छाकाणि त हाणे हिन दुनिया ई अमल करण जी उहो हली वियो, हाणे उनजो अकाउंट क्लोज़ थी चुको आहे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नमा नस्मतुल मोमिन ताइरुन, जेके बि अलाह जा वली आहिनि उनजा रूह पखियुनि में आहिनि। या लखफ़ी शजरिल जन्नत, इहे जन्नत जे वणनि ते वेठा आहिनि, हत ऐं उते घुमनि फिरनि था, केसि ताईं वेठा हूंदा? हता यर्ज इला जसदी योम युबास, इहे रूह हिन ज़मीन वारे हुनजे जिस्म में सिर्फ़ु तॾहिं मोटंदा जॾहिं क़यामत थींदी, माना हिन वक़्तु कुझु बि कोन्हे। हे सभु जन्नत में वेठा आहिनि ऐं अलाह जा जेके दुश्मन आहिनि हिननि वलियुनि जा, जेके पादर उनखे पाण ई उहे वली उते ठोकींदा, उन्हनि जे नाले चवंदा न साईं, साईं त असांजो हिन सिम में पियो आहे अंदरि ऐं पंहिंजो जागे वेठो। इहो गुनाह हुआ, तव्हां वलियुनि जे शान में गुस्ताखी था कयो रुॻो पंहिंजे ॾोकड़नि कमाइण जे लाइ। अलाह पुछे थो कुल हल यस्तविल आमा वल बसीर, चई ॻाल्हि ॿुधो, भला हिकिड़ो अंधो आहे ऐं सॼो आहे, छा हिकु जहिड़ा आहिनि? छा अम हल तस्तविल ज़ुल्मात व नूर, ऊंदाही ऐं जेका रोशनी आहे हिकु जहिड़ी आहे? गुमराही ऐं हिदायत हिकु जहिड़ी आहे? अम जलू लिल्लाह शुरका, त इन जे करे तव्हां अलाह सां शरीक था मुक़ररु कयो थिए, अलाह खां कमु कराए ॾींदा, अलाह मञे न मञे ज़ोरीअ कराए ॾींदा, बल्कि या अलाह चए थो मां सभु कमु अकेलो पाण कयां थो, मूंखे ज़रूरत न आहे कंहिंखां पुछण जी। ऐं चए थो त अम जलू लिल्लाह शुरका, जेके अलाह खां सवाइ तव्हां शरीक था मुक़ररु कयो। ख़लक़ू, छा इन्हनि का शइ क्रिएट कई आहे, का शइ बनाई आहे, का को मच्छर या मखी उन्हनि ठाही आहे? का ख़लक़ी तशाबहल ख़ल्क़ु अलैहिम, या अहिड़ी के शयूं ठाहियूं अथनि जो तव्हांखे शक पइजी वियो आहे त हे अलाह बि ठाही आहे, ॿियूं हिन बि ठाही तव्हांखे मिलनि थियूं। कुलिल्लाहु ख़ालिक़ु कुल्लि शैइन, चवनि अलाह ताला हर शइ खे अलाह पैदा कयो आहे। व हुवल वाहिदुल क़हार, हू अकेलो आहे ऐं क़हार आहे ऐं हू कंहिं सां शरीक नाहे, हिन काइनात खे ठाहिण महिल बि ऐं हिन काइनात खे हलाइण महिल बि ऐं हिन काइनात जे मसइलनि खे हल करण में बि। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। पंहिंजी करायो ज़ारत पंहिंजी करायो।
ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह ऐं भलीकार असां सूरतुल राद खे पढ़ी रहिया आहियूं। अॻिते हदीस शरीफ़ में रसूल सल्लम फरमायो त काल आयतुल मुनाफ़िक़ सलासन, हिकु मुनाफ़िक़ जूं 3 अलामतूं ऐं निशानियूं आहिनि। हाणे मिसाल आहे, हिकिड़ो वज़ीर आहे, नेक शख़्स आहे, ईमानदार आहे। हाणे ऐं हिकिड़ो वज़ीर आहे, रुगो ठॻु आहे ऐं चोरी थो करे, रिश्वत थो खाए। हाणे ॿिन्ही जो मिसाल आहे। जेकॾहिं इहो वज़ीर मुनाफ़िक़ आहे, मुनाफ़िक़ कीअं माना मुंहं ते मिठो अंदर में कारो, माण्हुनि सां हिकिड़ो वाइदो कंदो अंदर में ॿी ॻाल्हि कंदो। त कूड़े जो कहिड़ो आहे, इज़ा हदस कज़ब, जॾहिं बि ॻाल्हाईंदो ढणंदो कूड़। नेक वज़ीर छा कंदो, ॻाल्हाईंदो सच ॻाल्हाईंदो। कूड़ छो थो हू हणे, छाकाणि सियासत में त जाइज़ आहे, माण्हुनि खे ॾसणो आहे, माण्हुनि खे त आसरा ॾियणा आहिनि। ऐं हो वज़ीर सच ॻाल्हाईंदो, बाबा ॻाल्हि इहा आहे त असां वटि एतिरो पैसो कोन्हे को, जेकॾहिं तव्हां पाण में चंदो कयो त हीउ कमु थी वेंदो, वग़ैरह वग़ैरह मिसल। इज़ा ओतमिन ख़ान, पर जेकॾहिं नेक वज़ीर आहे, उनखे मिलनि था पैसा त बाबा ग़रीबनि में अटो विरायो त 100% विराईंदो ऐं ही विल मेक श्योर कि माण्हुनि ताईं पहुचे, हिकु रुपयो बि हेॾे होॾे न वञे। ऐं जेकॾहिं हूंदो मुनाफ़िक़ वज़ीर त उहो चवंदो मां 2 अरब ख़र्चु कया आहिनि ऐं ख़बर पवंदी त अधु पैसा खाई, अध खां वधीक माण्हुनि खे कुझु कोन मिलियो। ऐं माण्हू अचनि था 500 ॿोरियूं हूंदियूं 20 या 100, त उन ते माण्हू लताड़बा। ऐं वइज़ा वद अख़लफ़, ऐं जेकॾहिं हूंदो मुनाफ़िक़ वज़ीर त वाइदो करे उनजी ख़िलाफ़ी कंदो। जे हूंदो नेक वज़ीर त वाइदे जी ख़िलाफ़ी कोन कंदो, जे माण्हुनि सां सिर्फ़ु उहो ई वाइदो कंदो जंहिंजी उनखे सम्झ हूंदी त असां वटि बजट आहे, कमु मां करे ॾींदुसि। अल्लाह यब्सुतु रिज़्क़ लिमन यशाअ व यक़्दिर, अल्लाह जेको आहे सो हिन मुआशिरे में कंहिंखे रिज़्क़ वधीक ॾिए थो, वधाए, कंहिंखे घटि थो करे। रीज़न इहो आहे त जे सभिनी खे हिकु जेतिरो ॾींदो त तूं बि रहीस, मां बि रहीस, गॾो केरु हक़ ॾींदो, जुतियूं केरु गढ़ींदो, वार केरु लाहींदो, मज़ूरी केरु कंदो, पंहिंजो कारखाननि में महिनत केरु कंदो। अलाह ताला ई हेठि मथे तबिका इन लाइ कयां त सिलसिलो दुनिया जो हली सघे, कारखानो हले, न त न हलंदो। पर ईअं चवण त हाणे मूंखे अलाह ऊची ज़ात में पैदा कयो आहे, मूंखे अलाह ताला हेॾा ॾोकड़ ॾिना आहिनि ऐं माण्हू मूंखे सभु ईअं सलाम था कनि त मां को अलाह जो प्यारो, ग़लति। बल्कि हिकिड़ो मज़दूर जेको आहे, जेको हक़ जो पोरियो करे पंहिंजे घर में ॿचनि खे खाराए थो, 5 वक़्त निमाज़ पढ़े थो, अलाह जो शुकुरु करे थो, शिरक नथो करे, अलाह खे वॾे में वॾो प्यारो इहो आहे। अलाह फरमाए थो उहे जेके माण्हू आहिनि फ़रहू बिल हयात दुनिया, चए थो माण्हुनि खे जेकॾहिं मां रिज़्क़ वधाए थो ॾियां त चवंदा बसि असांखे लय थी वई ऐं हिन दुनिया हयात में वॾा ख़ुशि था रहनि। लेकिन अलाह चए थो बेवकूफ़ो, वमल हयात दुनिया फिल आख़िरत इल्ला मतान, आख़िर हिन दुनिया जी ज़िंदगी जो माल मता अथव, आख़िर जे मुक़ाबले में तिर जे बराबरि बि कोन्हे को। तंहिंजे करे जेको आहे सो रसूल सल्लम फरमाए थो मा मसल दुनिया फिल आख़िरत, चए थो न दुनिया जो माल मता ॾोकड़ पैसा आख़िर जे मुक़ाबले में ईअं आहिनि। इला मसल मा यजल अहदकुम इस्बाउ फिल यम, जो हिकिड़ो माण्हू पाणीअ में हीअं आंगुर ॿोड़े, फल यंज़ुर बिमा यर्जत, जेको पाणी हुनजे मथां चढ़े थो, इहा आहे दुनिया, ऐं हीअ सॼी जेको दरिया हो इहो आहे आख़िरत। एॾो फ़र्क़ु आहे ॿिन्ही में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। तंहिंजे करे अलाह ताला चए थो त रसूल असांखे ॿुधाए त मूंखे रब साईं ॿुधायो आहे त पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाए, चईनि या इबादी, ए मुंहिंजा बानव, लव अन अव्वलकुम व आख़िरकुम, तव्हां में जेको शुरूअ खां आदम अलैहिस्सलाम खां जेके पैदा थिया आहिनि ऐं जेके अञा क़यामत ताईं पैदा थींदा, व इंसकुम व जिन्नकुम, ऐं सभई इंसान ऐं सभई जिम, कामू फी सईदिन, इहे सभु गॾिजी अचे हिकिड़े खुलियल मैदान ते बीहनि, वाहिदन फसलूनी फ़अतईतु कुल इंसान मां सअलतु, जेको मूंखां घुरनि न उहो मां सॼो ॾेई छॾियानि, त मां न क ज़ालिक में मां ईंदी, त इन ॾियण में मुंहिंजे जेका मुंहिंजी कुदरत आहे, जेका मूं वटि शयूं आहिनि उन मां न खुटंदो। इला कमा यनकुस मखियत इज़ा अदख़िल बहर, जीअं हिकिड़ो पाणीअ जो फुड़ो समुंड में वेंदो आहे न, एतिरो बि मुंहिंजो हिकिड़ो फुड़े जेतिरो बि मुंहिंजो माल दौलत ऐं अलाह जी ताक़त जेतिरो घटि बि जेकॾहिं मां सॼे दुनिया जे माण्हुनि खे ॾियां त इन करे चए थो त इहा ॻाल्हि आहे। अवलम यरौ, चे ॾिसनि नथा काफ़र, अन्ना नातियल अर्द ननकुसा में अतराफ़ आहे, त असां उनजे चौधारी ज़मीन खुटंदी थी वञे। कीअं? हिन वक़्तु जेतिरो इस्लाम तेज़ीअ सां यूरोप में फैलिजे थो। यकीन कयो त छाकाणि त उहो अॼु अलामा इक़बाल चयो हो न त मूंखे जेको आहे सो असर हाज़िर के तक़ाउदनि खां ख़ौफ़ आहे त हो न जाए आशिकारा शरह मुहम्मद कई, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन ज़ाहिर न थिए, छो त मॉडर्न टेक्नोलॉजी इस्लाम खे अलाए किथे वञी पहुचायो आहे।
मोबाइल में सवें जेका आहिनि जेके तफ़सीरूं मौजूदु आहिनि, अलाए छा छा माण्हू जेके आहिनि सियाणा उन में आणनि वेठा, ऐं इहे जॾहिं पहुचनि थियूं उन्हनि ताईं तेज़ीअ सां इस्लाम फैलिजे थो। ऐं ख़ासि तौर साइंटिस्ट ऐं यहूदियुनि जा जेके रबी आहिनि ऐं जेके ईसाइनि जा जेके चर्च जा आहिनि जेके वॾा, इहे पिया था इस्लाम में अचनि। धड़ आम आवाम जे मुक़ाबले में इहो जेको तबिको मथियो आहे, इहो तेज़ी सां इस्लाम में अचे थो। छाकाणि त इन जो मतिलबु छा थियो त हाणे मां कल्ह हिकिड़ो इंटरव्यू पियो ॿुधो त अमेरिका जे जेलनि में हिकिड़े शख़्स छा चयो, चई अमेरिका जे जेलनि में इस्लाम तेज़ीअ सां फैलिजे थो। हुन सबबु इहो ॾसियो त उते जेके मुस्लमान आहिनि उनजी पाण में अहिड़ी ॿधी आहे। चई जेकॾहिं हिकिड़े गोरे अंग्रेज़ खे केरु कुटींदो न त चए थो त उते, हाणे मां हुनजो इंटरव्यू लफ़्ज़ थो ॿुधायां, गोरे अंग्रेज़ खे केरु उते जेल में कुटींदा न पाण ॿिया क़ैदी, त कॾहिं बि ॿियो अछो अंग्रेज़ हुनखे कोन बचा। चई मुस्लमान में केरु हथु विझंदो पोइ चाहे हुनखे सुञाण सभु चढ़ी वेंदा असांजे मथां। तंहिंजे करे हिन वक़्तु ऐं ॿी त इस्लाम में अचण सां हुनखे ताक़त अची थी वञे, छो त हुनजो पंहिंजो हिकिड़ो ग्रुप ठही थो वञे। त इस्लाम चए थो हिन में जेलनि में जेको अमेरिका जेल में तेज़ इस्लाम फैलिजे थो, ॿाहिरि कोन थो फैलिजे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वल्लाह यहकुम ला मुअक्किब लिहुक्मी, अलाह जेको हुकुम करे थो, अलाह खे कंहिंजे बि आॾो उन हुकुम जी प्रोसेस नाहे कराइणो। केरु अलाह जे हुकुम खे चैलेंज कोन थो करे, उहो सरील हिसाब, उहो हिसाब कला में तकड़ा। वक़्तु मकर लज़ीन मिन क़ब्लिहिम, माण्हुनि अलाह सां चालबाज़ियूं कयूं शुरूअ में, फलिल्लाहिल मकर जमिया, इन जे चालबाज़ियुनि जो जवाबु त अलाह वटि बहितर आहे। या लमा तक़सिब कुल नफ़्सिन, अलाह ताला त ॾिसे वेठो त हर नफ़्स छा पई थी कमाए। वस यअलमुल काफ़िर लिमन उक़बदार, ऐं काफ़रनि खे बि आख़िर में ख़बर पवंदी आख़िर पछाड़ी सुठी कंहिंजी आहे। व यक़ूलुल लज़ीन कफ़रू, वरी काफ़र छा था चवनि, लस्त मुरसला, चई रसूल तव्हां रसूल न आहियो। हाणे उनखे छा चवे, चए थो चईन कफ़ा बिल्लाह शहीदम बैनी व बैनकुम, चए थो हाणे इहो फ़ैसिलो मां तव्हां सां कहिड़ो कयां, हलो अलाह वटि, उहो ई तव्हांखे ॾसींदो, उहो ई असां ऐं तव्हांजे विच में शाहिद आहे। वमन इंदहु इल्मुल किताब, बाक़ी उहो मूंखे रसूल ज़रूरु मञींदो जंहिं क़ुर खे माना सां पढ़ियो हूंदो, जंहिं वटि किताब जो इल्मु आहे। तॾहिं त मां चवां थो न त यहूदियुनि जा जेके रबियून आहिनि, उहे रबियून इस्लाम पिया था आणनि, ऐं जेके ईसाइनि जे जेके चर्च जा जेके पोप खां हेठियां जेके बि आहिनि, उहे तेज़ी सां इस्लाम था आणनि। 20-20 साल उहे चर्च हलायो अथनि, हाणे इस्लाम था आणनि। छाकाणि त मन इंदहु इल्मुल ग़ैब, इल्मुल किताब, छो त क़ुर जॾहिं पढ़नि था त उन में जेके शयूं ॾिसनि था त चवनि था न ही अलाह जो सचो कलाम आहे, त इहे वॾा वॾा माण्हू इन इस्लाम ते अचनि था। इहो ई असां में, असां छा आहियूं, असां माना ईअं सम्झो त हिकिड़ी टरड़ी क़ौम थी विया आहियूं। कॾहिं असां इहो सोचियो आहे त हीउ अलाह ताला असां सां ॻाल्हाए थो। वरी क़ुर में अलाह थो चए त फ़ी ज़िक्रुकुम, माना हिन क़ुर चए थो तव्हांजे बारे, माना तव्हांजे कोर्स जो किताबु आहे। इंटर जी केमिस्ट्री माना इंटर ते छोकिरनि जो कोर्स आहे न, त अलाह उनखे छा चवंदा, बाबा हे तव्हांजो कोर्स आहे, माना तव्हांजे साल जो कोर्स आहे। अलाह चए थो फ़ी ज़िक्रुकुम, हे क़ुर तव्हांजो कोर्स आहे। ऐं पोइ जेको आहे सो इनखे असां पढ़ियूं कोन था, असांखे परवाह ई कान्हे का। वधि में वरी जेको सो अरबीअ में 2-3 पढ़ी, हलो अरबीअ में चवंदा हिकु लफ़्ज़ ते 10 नेकी थियूं मिलनि थियूं, लेकिन जंहिंजी नियत ई कान्हे त अलाह छा थो चवे त पोइ उनखे इहे बि कोन मिलंदियूं। रुगो ईअं अलाह को पंहिंजो जेको बुत त कोन्हे, कोई क़ुर को बुत त कोन्हे जो बसि तव्हां हिनखे रुगो चुमंदव मथे रखे छॾींदव। हे अलाह जो कलाम आहे, हे अलाह तव्हां सां गुफ़्तगू थो करे, माना कयो। न अथव क़ुर माना वारो, असांजी अचो हिन मस्जिद में जेका बाईपास ते मस्जिद जे तरावियूं थियनि थियूं तर्जुमे सां, पहिरीं त उन में अचो, पर जे उन में नथा अचो, क़ुर खपेव मुफ़्त में सुठी सिंधी तर्जुमे, असां था ॾियूं तव्हांखे, अचे वठी वञो। जे पैसा अफ़ोर्ड नथा करे सघो, हिन रमज़ान शरीफ़ में ख़ुदा जे वास्ते, अलाह जे वास्ते हिन क़ुर खे पढ़ी वठो। सुभाणे ख़बर न आहे त छा थियण वारो आहे। मुल्क जूं हालतूं तमामु ख़राबु पई थियूं थियनि, अञा ख़राबु थींदियूं त असां सभु फासंदासीं, पर घटि में घटि असां त बची वञूं, अलाह जी ॻाल्हि त ॿुधूं। थी सघे थो असांजे अलाह जे ॻाल्हि ॿुधण जे करे अलाह ताला असांजे हिन मुल्क जे मथां रहम करे, असांजे मथां जेकॾहिं के अहिड़ा मुनाफ़िक़ हुकुमरान, अलाह ताला उन्हनि खे मटाए के नेक हुकुमरान जी, इहो सभु अलाह जे हथ में आहे। वॾी महिरबानी, इंशा अल्लाह ताला वरी सुभाणे साॻे टाइम ते मुलाक़ात थींदी। हीउ प्रोग्राम सुबुह जो 7 बजे वरी रिपीट थिए थो, इनखे पढ़ो। प्लस जेके तरावियूं हलनि पियूं थियूं तर्जुमनि सां उर्दूअ में सिंधीअ में, वॾी इंफॉर्मेशन मिले थी, उन में अचो, मायुनि खे वठी अचो। सभिनी जाइ ते मायुनि जा बंदोबस्तु आहिनि, चांहि आहे, मिनरल वाटर आहे, उन जूं स्क्रीनूं आहिनि। क़ुर हिकु हिकु आयत इन स्क्रीन ते ॾेखारे माना थी कजे। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पंहिंजी करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो।